जय झूलेलाल। झूलेलाल वांगुरु गुरु ऐं संत पगड़ वांगुरु शिष्य यदि मिली वञनि त गैरेंटेड बेड़ा पार अथव। पर झूलेलाल वांगुरु गुरु नाहे, पर संत पगड़ वांगुरु शिष्य आहे, तॾहिं बि बेड़ा पार थी वेंदा। छाकाणि गुरुअ ते काई मदार कोन्हे, सॼी मदार शिष्य ते आहे। यदि मां सिखणु चाहियां त मां हिन संसार जी शयुनि खां बि सिखी थो सघां। डेड जेके आइटम्स आहिनि उन मां बि मूंखे सिखिया मिली सघंदी। दत्तात्रेय जा 24 गुरु हुया, अजगर बि हिकिड़ो गुरु हुयुसि। त गुरुअ जो महत्व न आहे, महत्व शिष्य जो आहे। असां कुझु सिखिया वठूं, ऐं झूलेलाल खे ख़बर हुई त मां त हूंदुसि कोन ऐं गुरु बि कोन हूंदो, त ॿिन्हिनि हथनि में किताब ॾिनो अथई, गीता ॾिनी अथई। भई मां न आहियां त ही ग्रंथ जेके आहिनि मां ई आहियां। ॾिसो, गीता जे माध्यम सां कृष्ण भॻवानु असांजे साम्हूं बीठो आहे। जेका ॻाल्हि उते कयईं बैटल फील्ड में अर्जुन सां, उहा ई त ॻाल्हि आहे गीता में। ॿियो छा आहे? एज़ इफ ही इज़ टॉकिंग टू अस, ही इज़ अलाइव। ही खाली असांखे इमेजिन करणो आहे। ही इज़ जस्ट इन फ्रंट ऑफ अस। ही असांजे असां चऊं था हे 5000 साल पहिरें जी ॻाल्हि, असांखे कहिड़ो वास्तो? त पोइ कृष्ण भॻवानु कोन्हे त उनजो ज्ञान बि असांखे कोन मिलंदो। पोइ असां केतिरियूं ई पाठ पूजाऊं कयूं, केतिरा ई रिचुअल्स कयूं, केतिरी यात्राऊं कयूं, उनजो फल न मिलंदो। हा, एंटरटेनमेंट थींदी, मन थोरो विंदरी रहंदो। त प्रॉब्लम इहो आहे, केतिरा माण्हू पढ़ी नथा सघनि, शास्त्रनि खे पढ़ी नथा सघनि, छाकाणि उन्हनि जी भाषा जेका आहे ॾाढी ॾुखी आहे। ऐं ही ज्ञान हिकदमि आसानीअ सां सम्झाए सघणु ॾाढो मुश्किल कमु आहे। ॾुखियो करे सम्झाइणु ॾाढो सवलो आहे। जीअं फिलॉसॉफी आहे तीअं तव्हांखे ॿुधायूं त उहो सवलो आहे, ॿुधाइणु सवलो आहे। त इन करे आध्यात्मिक टीचर्स हूंदा आहिनि, पर गुरु कोन हूंदो आहे। टीच करणु किताब आहे। कोई बि टीचर छा कंदो आहे? सिलेबस छा आहे? भई कढो, ही किताब आहे, हिन किताब में ही लेसन आहे, ही लेसन अथव, ही तव्हांखे ईअं थो ॿुधाए। टीचर खे थोरी आजमूतो आहे। हू जोग्राफी तव्हांखे पढ़ाए थो अमेरिका जी, पर अमेरिका थोरी वियो आहे। उनखे त कुझु ख़बर ई न आहे। पर किताब में जेतिरो लिखियलु आहे उहो ॿुधाए सघंदो। त हीअ उन्हनि खे ख़बर हुई। झूलेलाल माना असांजा सभु पूर्वज, उन खां बि पुराणा, थाउज़ेंड्स ऑफ ईयर्स अगो। उन्हनि खे ख़बर हुई त गुरु कोन हूंदो, इन करे ग्रंथ ॾिनऊं। ग्रंथ माण्हू पढ़ी कोन सघंदा, इन करे उन्हनि कुझु निशानियूं ॾिनियूं आहिनि, वेरी सिंपल निशानियूं। हिन निशानियुनि मां तव्हांखे लेसन मिलंदो। छाकाणि संत पगोड़ पुछियुसि, तूं न हूंदे झूलेलाल, मां कीअं सिखिया ॾींदुसि माण्हुनि खे? ही त पढ़ी बि नथा सघनि, ही त ग्रंथ जो वजन बि नथा खणी सघनि। भई न, एॾो वॾो किताब केरु खणंदो? त इन करे 7 शयूं ॾिनियूं अथई, 7 निशानियूं ॾिनियूं अथई, रख तूं मंदिर में। ऐं इन जे आधार ते हाणे तूं ॿुधाए सघंदे। पहिरीं निशानी आहे वेरो, रिंग, माना इन्फिनाइट, बेअंत जेको आहे। केरु आहे बेअंत? तव्हांखे ॻोल्हणो आहे। हुननि तव्हांखे ॿुधाए छॾियो ई रिंग अथव। हाणे रिंग जी माना बेअंत, दैट विच हैज़ नो बिगिनिंग एंड नो एंड। हिन जी शुरूआत बि न आहे, हिन जो अंत बि न आहे। ही पैदा बि न थींदो, ही मरंदो बि कोन, पर आहे। हाणे तव्हां ॻोल्हे लो केरु आहे। ॿी निशानी आहे ॾीओ। ॾीओ छा कंदो आहे? रोशनी ॾींदो आहे ऐं सॼी शयुनि खे रोशन कंदो आहे। तीअं हिन सॼे संसार खे रोशन केरु थो करे? तव्हां केतिरो बि सोचींदो, तव्हांजी इमेजिनेशन सूरज ताईं वेंदी, भई सूरज थो रोशन करे, पर सूरज खे केरु थो रोशन करे? हिकु सूरज आहे छा? करोड़े 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 सूरज आहिनि।
तव्हां हिकदमि क्लियर स्काई, आर्टिक सर्कल में वेंदो, क्लियर स्काई में ॾिसंदो न, तव्हांखे बिलियंस ऑफ स्टार्स नज़र ईंदा। इहे सभु सूरज आहिनि। हिननि खे केरु थो रोशन करे? हिकु ॾीओ हिते आहे, पर मेन ॾीओ केरु आहे? इहो असांखे इंटरप्रिटेशन पंहिंजो पाण करणो आहे। टी निशानी ॾिनी अथई पखर, जेका अॼु असां कवर कंदासीं। पखर छा कंदी आहे? असांखे प्रोटेक्ट कंदी आहे। असां आहियूं हिकदमि पवित्र, इन में कोई कॉन्टेमिनेशन न आहे। असां ही संसार ठाहियोसीं थोरे वक़्त वास्ते, पर हिन में उलझी रहिजी वियासीं। पोइ असांजे मन में, असां मन तयारु कयोसीं ऐं मन में वीचार अची विया। इन वीचारनि सां असां अटैच थी वियासीं ऐं दुख था भोॻियूं। इहे न अचनि त पोइ असांखे दुख बि कोन्हनि। सो पखर असांखे प्रोटेक्ट कंदी। तंहिंखां पोइ ॾिनी अथई हिकु देग। देग में तव्हां पंहिंजे वास्ते त खाधो ठाहियो, पर ॿियनि जे वास्ते बि तयारी करे रखो। कहिड़ी ख़बर, कोई अतिथि अची वञे। ऐं चवंदा आहिनि पहिरें ज़माने में बरोबरु एक्स्ट्रा खाधो ठाहींदा हुया, बरोबरु एक्स्ट्रा माण्हू अची खाई वेंदा हुया। ॾियण जी भावना रखो। समथिंग यू हैव टू गिव। ज़रूरी न आहे तव्हां पैसो पदार्थ ॾियो। जेको तव्हां ॾेई सघो उहो ॾियो। इहो इन जो मैसेज आहे। त वेरो, ॾीओ, पखर ऐं देग, ही 4 निशानियूं हिकु पर पासे आहिनि। ऐं ॿियूं आहिनि 3 निशानियूं। हिकु तेग माना नंढी तलवार, जेका विष्णुअ जी निशानी आहे। डमरू, जेका शिव जी निशानी आहे। ऐं हिकिड़ो कलश, जेका ब्रह्मा जी निशानी आहे। त ब्रह्मा, विष्णु, महेश, हिन टिनिनि जूं निशानियूं ॾिनियूं अथई। टोटल थी वियूं 7। हिन निशानी आहिनि छा? तव्हां रिंग खणंदव, मूंखे जेसि ताईं तव्हां पाए सघंदव पाईंदव, नथी वणे फिटी कंदव। पर कोई सोचे त हिन में असांजे वास्ते मैसेज आहे, न सोचे त कोई मैसेज कोन्हे। सो गुरूअ ते काई मदार न आहे। सॼी मदार असां ते आहे, जेके असां शिष्य आहियूं। असांखे सिख्या खपे त असां सिखंदासीं, पोइ असां सिख थी ठही वियासीं। असांखे न खपे, ठीकु आहे, असां जीअं आहियूं तीअं ठीकु आहे, असांखे न सेखारियो इहे सभु। मेजॉरिटी चाहींदा आहिनि असांखे आराम जी ज़िंदगी मिले, पर दुख न अचनि। दैट इज़ नॉट पॉसिबल। पोइ दुख ज़रूरु ईंदा। तव्हांखे ख़ाली सुख खपे, दैट इज़ इम्पॉसिबल। छाकाणि ही दुनिया ठहियल ॿिनि ते आहे, द्वंद्वनि ते ठहियल आहे। सुख ऐं दुख ॿई बीठा आहिनि हिक जे पुठियां ॿिया, लाइन लॻाए। हिकु सुख ईंदो त ॿियो दुख ईंदो। ईअं थी सघे थो 4 दफ़ा सुख आयो, हिकु दफ़ो दुख आयो, ईअं थी सघंदो। वरी 4 दुख आया, हिकु सुख आयो, इहो बि थी सघंदो। पर ईंदा ज़रूरु पेयर में, छाकाणि आहे नी पेयर। लंबो माण्हू आहे त नंढो माण्हू तव्हांखे मिलंदो ई मिलंदो। कारो आहे त गोरो मिलंदो ई मिलंदो, गैरेंटेड। ऊंदहि आहे, राति आहे त ॾींहुं थींदो ई थींदो। छाकाणि दुनिया ठहियल ॿिनि ते आहे। जिते 2 उहो संसार, जिते 1 उहो परमात्मा। सो सॼो बाइनरी सिस्टम अथव, आइदर 1 और 2। पोइ ॿिनि में तव्हां रही सघो था, यू आर फ्री। पोइ कंप्लेन न आहे करणी। मूंखे तकलीफ़ थी, मूंखे दुख आयो, मुंहिंजो लॉस थी वियो, एॾा साल थी विया, ज़िंदगी गुज़री वई, मां त घुमण बि न वियो आहियां। त डोंट कंप्लेन, बी हैप्पी। इट इज़ योर डिसीजन। ही डिसीजन तव्हांजी आहे। दैट चॉइस इज़ गिवन टू यू। परमात्मा या कृष्ण भगवान गीता में, भागवत में, पुराण, किथे बि ईअं न चयो आहे तव्हां हीअं कयो हीअं न कयो, किथे बि न। उन्हनि ख़ाली फ़र्क़ु ॿुधायो आहे, ही अथव आनंद जी स्टेट ऐं हीअ अथव सुखनि दुखनि जी स्टेट। दुखनि जी स्टेट कोन्हे, ख़ाली दुख ई दुख, इहो किथे बि पॉसिबल न आहे। सुख दुख
Either you go through despair or you go through Ananda. Choice is yours. तव्हां पंहिंजी चॉइस जॾहिं कयो था पोइ कंप्लेन छाजे लाइ खपे? ॾिसो, असां हिते फैमिलीअ में यंग छोकिरो हुयुसि, पुटु नंढो 27 साले जो, अलाए छा थियुसि, राति जो 2:30 बजे उथी करे बालकनीअ मां 11हें फ्लोर खां जंप कयईं। हाणे कंहिं जंप कयो आहे उहो त पहिरियों ॻोल्हणो आहे, त फोटो कढियऊं हुनजो ऐं सभिनी खां वञी पुछऊं त हीउ तव्हांजो पुटु त न आहे। हुनजे माउ पीउ खां बि पुछऊं, हुननि जे माउ पीउ फोटो ॾिठो आहे होश में हिकदमि, चई हीउ असांजो पुटु न आहे। माना केतिरो कॉन्फिडेंस अथनि। तंहिंखां पोइ पीउ कुते खे घुमाइण वियो आहे, लाश जे पासे मां लंघी वियो आहे। वॉचमैन खां पुछो अथई, अरे लाश जी अञा सुञाणप न थी छा? उनजो पुटु पियो अथसि। पोइ अध वाट में फोन आयुसि, भई पुटु त घर में आहे ई कोन। पोइ हिकदमि हुनजी ट्यूबलाइट लॻी वई। हाणे उनखे छा दुख थियो हूंदो, तव्हां इमेजिन करे सघंदव? असां परे आहियूं त असांखे उनजो दुख छा आहे असां महसूस नथा करे सघूं, पर दुख ईंदो। हर कंहिंजे जीवन में दुख ईंदो। जंहिंजो पार्टनर न आहे उन खां पुछोसि, जंहिंजो डाइवोर्स थी वियो आहे उन खां पुछोसि, एतिरो छा आहे जंहिंजा वार निकिरी विया आहिनि उन खां पुछोसि, उहो पिया ॿियनि जा वार निहारींदो आहे। जंहिंखे आहे तकलीफ़ उनखे ख़बर, ॿियनि खे थोरी ख़बर आहे। ऐं जॾहिं दुख असांखे ईंदो आहे असांखे लॻंदो आहे असांखे ई तो दुख अचे, पर हू त वेठो आहे त रेडी। तव्हां सुख था भोगो माना हुते ॿाहिरि वेठो आहे। इन करे स्पिरिचुअल एजुकेशन इम्पॉर्टेंट आहे। हू भले वेठो हुजे, काई परवाह न आहे। दैट शुड बी द एटीट्यूड। अरे अचु अचु, तूं बि अचु, इनवाइट कयोसि दुखनि खे। देन यू आर ऑब्जेक्टिव। पोइ छा आहे, अचे हू बि चवंदो हिनखे कोई इंट्रस्ट ई न आहे, मां छो वञा हिन वटि, हीउ मूंखे एंटरटेन ई नथो करे, मूंखे खाराए पीआरे ई नथो, मां छो वञा हिन जे घर। ईंदो ई न, पंहिंजो पाण भॼी वेंदो। त असांखे यादगिरी ॾियण वास्ते ही शयूं आहिनि। ही फिलॉसॉफी हिकु साइड में ऐं हे डेड आर्टिकल्स ॿी साइड में। दीज आर्टिकल्स आर कम्युनिकेटिंग दैट फिलॉसॉफी। ही असांजे संतनि जी प्लानिंग हुई ऐं जनरेशन टू जनरेशन। हाणे टी निशानी आहे पखर। पखर माना शाल पाईंदा आहिनि हिकिड़ी, ऐं ईअं न आहे त ख़ाली सिंधियुनि में पाईंदा आहिनि। ऐं ही सभु निशानियूं ही ख़ाली सिंधियुनि जूं न आहिनि। ही निशानियूं जिते इंसान आहे उन्हनि जे वास्ते आहिनि। इन करे ॾीओ त ख़ाली हिंदुनि में न, ॿियनि धर्मनि में बि ॿारींदा आहिनि। तव्हां ॾिसंदो चर्च में कैंडल ॿारींदा आहिनि, सेम प्रिंसिपल। त पखर या शाल, फंक्शन में तव्हां ॾिठो हूंदो शाल पाईंदा आहिनि, या शादीअ में किथे गिफ्ट ॾियण खां पखर पाईंदा आहिनि। त पखर छा कंदी आहे, ही शाल छा कंदी आहे, असांखे थधि खां प्रोटेक्ट कंदी आहे, असांखे कंफर्ट ॾींदी आहे, वॉर्मथ ॾींदी आहे, जीअं असां सुखी रहूं, ॿाहिरि जी थधि असांखे असर न करे। थधि त हूंदी, ईअं थोरी आहे थधि गायब थी वेंदी। पहिरें ज़माने में त कपिड़ो सिबी कोन सघंदा हुया, पर कपिड़ो ठाहे सघंदा हुया। त उते इन जी डेवलपमेंट थी आहे त भई जस्ट रैप योर बॉडी। त तव्हांखे जेको कंफर्ट थो ॾे, तव्हांखे जेको प्रोटेक्ट थो करे, तव्हांजे पवित्रता में जेका बाधा आहे उनखे ॿाहिरि थो रखे, अहिड़ी शइ कहिड़ी आहे, शाल आहे, हिकु पखर आहे।
त ही पखर असांजे जीवन में आहे हुन जो नाम। Just that name will protect you. We are pure from within. जॾहिं ही मन ठहियो कोन हुयो त ख़ाली असां हिकदमि साफ़ सुथरा हुयासीं अंदरूं। मन अची सभु गड़बड़ करे छॾी आहे। पोइ ही लालच में तो फासी पए, ही राग द्वेषन में तो फासी पाए, ही कामनाऊं तो जनरेट करे, मूंखे ही खपे, मूंखे हो खपे। अच्छा, मिलण खां पोइ ही मुंहिंजो आहे, ही मुंहिंजो आहे, चिटकी वेही थो रहे। मुंहिंजा ॿार, मुंहिंजी वाइफ, मुंहिंजो घर, मुंहिंजी गाॾी, मुंहिंजी फैक्ट्री, मुंहिंजी जॉब, चिटकी वेही थो रहे। अरे कुछ त तूं ॿाहिरि बि त ॾिस, खाली मुंहिंजो मुंहिंजो आहे छा हिन संसार में? ही तोखे ॾिनो कंहिं आहे, ही आयो काथऊं, तूं काथऊं आहे पाण, इहो बि त सोच। त हिन मन में ही जेके वीचार अची असांजे मन में गड़बड़ था पैदा कनि, एजिटेशन्स था पैदा कनि, इन्हनि खे ॿाहिरि रखो। इन्हनि खे ॿाहिरि कीअं रखंदव? पखर पायो। तव्हांखे जेको भॻवानु वणे उनजो नालो वठो, भॻवानु हुजे न हुजे, तव्हांजो मन यदि ईमानदारीअ सां उन में लॻी वञे त गंदा वीचार ईंदा ई कोन, कचिरो ईंदो ई कोन असांजे अंदरि। कचिरो आयो ई न आहे त असांखे तकलीफ़ कहिड़ी आहे? So keep those unwanted thoughts out is the message of a pakhar shawl. गीता में अर्जुन पुछे तो त ही स्थित प्रज्ञ केर थींदो आहे? माना जंहिंजी मति स्थिर थी वई आहे, बुद्धि स्थिर थी वई आहे, माना जेको वाइज़ आहे उहो हलंदो कीअं आहे, चलंदो कीअं आहे, वेहंदो कीअं आहे, उथंदो कीअं? अर्जुन कृष्ण भॻवान खां पुछे थो। पोइ कृष्ण भॻवानु हुनखे जवाबु ॾिए थो, पर ईअं थो लॻे पहिरियों चएसि थो भई हुनखे काई कामनाऊं न आहिनि, हुनखे काई कामना कोन्हे, पर हीउ सुखी आहे। असांखे लॻंदो काई कामना न आहे माना हीउ कुझु कंदो ई न आहे। न न न, ही हलंदो चलंदो थी संसार में, जीअं ॿिया हूंदा आहिनि न तीअं ही कमु कंदा आहिनि सभु। पंहिंजो ऑफिस वेंदो, पंहिंजो जॉब कंदो, पंहिंजो घर संभालींदो, पंहिंजी ज़िम्मेदारी संभाली सभु कंदो। त पोइ तव्हां पुछंदो तूं में ऐं हुन में, हुन में ऐं मूं में कहिड़ो फ़र्क़ु रहियो? मुंहुं वांगुरु थो हले, मुंहुं वांगुरु थो चले, त कहिड़ो फ़र्क़ु आहे? त पोइ कृष्ण भॻवानु हुनखे हिकु एग्ज़ाम्पल, कूर्म जेको हूंदो आहे, हुनखे टॉर्टाइस चवंदा आहिनि, कछुआ सिंधीअ में अलाए छा चवंदा आहिनि, उहो जेको कछुओ हूंदो आहे उहो संसार में पियो घुमंदो आहे, पर उनखे 4 पेर हूंदा आहिनि, हिकु पुछु हूंदो अथसि 5, ऐं हिकु सिसी हूंदी अथसि, मुंहुं हूंदो अथसि 6 प्रोट्रूजन्स। तीअं असांखे बि 6 प्रोट्रूजन्स आहिनि। कहिड़ा कहिड़ा? 5 इंद्रियूं ऐं हिकु मन। इंद्रियूं वेंदियूं शयुनि जे पुठियां, मन वेंदो संबंधनि जे पुठियां। ही मुंहिंजो माउ आहे, ही मुंहिंजो पीउ आहे, ही मुंहिंजो भाउ आहे, जेके बि रिलेशनशिप आहे, मुंहिंजो फ्रेंड आहे, ही मुंहिंजो दुश्मन आहे, मूंखे त ही वणंदो ई न आहे। ऑल रिलेशनशिप्स रिलेटेड टू माइंड, ऑल थिंग्स रिलेटेड टू सेंसेस। जेको बि अखियूं ॾिसनि थियूं उहो अखियुनि जो विषय आहे। ही असांजा 6 प्रोट्रूजन्स आहिनि। ही 6 असांजा जेके आहिनि इंद्रियूं ऐं मन, इहे संसार में पिया था घुमनि। भले घुमनि, नो प्रॉब्लम। कछुओ घुमंदो आहे न, पंहिंजे पेरनि सां हलंदो आहे, पुछु हिलाईंदो आहे, मुंडी हेठि मथे कंदो, खाईंदो, सभु कंदो। तीअं असांखे सभु करिणो आहे, पर जॾहिं डेंजर अची वेंदो न त ही 6 जा 6 अंदरि कंदो। उनजी मुंडी बि अंदरि हली वेंदी, उनजा पेर बि अंदरि हली वेंदा, उनजो पुछु बि अंदरि हली वेंदो। छाजे अंदरि हली वेंदो? त हिन जो प्रोटेक्टेड शेल हूंदो आहे। ॿाहिरि हिकिड़ो
कवच हूंदो अथसि ऐं उहो कवच हार्ड हूंदो आहे ॾाढो, तव्हां हैमर मारे सघंदव उनखे तॾहिं बि अंदरि उनखे कुझु न थींदो, एतिरो हार्ड हूंदो आहे। माना ईअं सम्झो हिकु हॾी ठहियल आहे, उनजे अंदरि सभिनी खे लिकाईंदो, डेंजर गायब, वरी ॿाहिरि कढंदो, वरी घुमंदो। त ही जेको प्रोटेक्टिव शेल अथसि, हिन प्रोटेक्टिव शेल में असांखे पंहिंजूं इंद्रियूं ऐं मन रखिणो आहे। कॾहिं जॾहिं डेंजर हुजे तॾहिं, बाक़ी अदरवाइज़ न। तव्हां अखियूं खुले रखो, अखियूं खोले संसार में घुमो, नो प्रॉब्लम। पर जॾहिं तव्हांखे नज़र में अचे ही साइट मुंहिंजे लाइ ठीकु न आहे, ओतिरी बुद्धि खपे, ओतिरो दिमाग़ु खपे। ही साइट मुंहिंजे लाइ, अखियूं बंदि करे ॿाहिरि निकिरी अचो, ही मुंहिंजे मन खे डिस्टर्ब कंदी, आई डोंट वांट टू सी। तव्हां कन बंदि ई न करे सघंदो, खुलियल हूंदा आहिनि। तव्हां भले वञो संसार में, तव्हांखे कोई तारीफ़ बि कंदो, कोई गारियूं बि ॾींदो, कोई ॿियनि जे बारे में सुठियूं ॻाल्हियूं कंदो, कोई बुराई बि कंदो। ही कंहिंजी बुराई थो करे, ए बाबा मूंखे न आहे तुंहिंजी ॻाल्हि ॿुधणी, मां वञा थो, मूंखे ग़लति ॻाल्हि ॿुधणी ई न आहे। जंहिंमें मुंहिंजो मन ख़राबु थिए, अहिड़ी ॻाल्हि मां छो ॿुधां। अच्छा उहो ख़तमु थी वियो, सत्संग शुरू, कन खोलियो। कन बंदि न आहिनि करणा। माण्हू छा कंदा आहिनि, असां खाईंदासीं न, असां पीअंदासीं न, असां ॾिसंदासीं न, इहो ग़लति तरीक़ो आहे। गीता में ही एग्ज़ाम्पल तव्हां यादि रखो, प्रोटेक्टिव शेल आहे ऐं कछुओ पंहिंजो घुमे थो पियो, पर कीअं थो घुमे, ही प्रोटेक्टिव शेल खणी थो घुमे। कोई कुतो ईंदो, अगरि मुंडी ॿाहिरि हूंदसि त उन मुंडीअ खे पकड़े उनखे मारे छॾींदो, या पेर हूंदुसि पेर खे पकड़े मारे छॾींदो। पर जेको न हूंदसि ॿाहिरि ऐं प्रोटेक्टिव शेल आहे, त कुतो कुझु न करे सघंदो, कुतो चबाए कोन सघंदुसि। तीअं असां शाल पाए घुमूं, हिकु पखर पाए घुमूं, ऐं जॾहिं असांजे सां लॻे भई हिते कुझु ग़लति थो हले, बसि अंदरि शाल जे अंदरि, हिकदमि थधी हवा अचे शाल जे अंदरि, यूज़ इट एज अ प्रोटेक्टिव शील्ड। असांखे इस्तेमालु करणो आहे, पंहिंजो पाण कुझु थियण वारो कोन्हे। ऐं इहा शाल अथव, इहा पखर अथव, हुनजो जस्ट नालो, तव्हांखे जेको नालो वणे, जेको मंत्र वणे, जेको नाम वणे, बसि मन खे नाम में लॻायो, माना तव्हां पखर पाए छॾी। It will protect you from all impurities. पोइ तव्हांखे अखियूं बंदि करे हलण जी ज़रूरत न आहे संसार में, नक बंदि करे हलण जी ज़रूरत न आहे। हा जॾहिं ख़ुशबू आहे भले अचे, बदबू अची वई, नक बंदि कयो, उते जो उते शाल आहे तव्हां वटि, ध्यानु मटायो, मन जो ध्यानु मटायो। हिते बुरो कमु थो हले, मन खे ॿिए हंधि वठी वञो। ही सॼो मन जो खेल आहे। जे मन न हुजे हा न, त असांखे काई तकलीफ़ हुई ई कोन। ही ज्ञान ख़ाली इंसाननि जे वास्ते आहे, ऐं उहो बि जेको सुजाॻ इंसान आहे उन जे वास्ते आहे। जेको निंड में आहे उनखे ज्ञान जी ज़रूरत कोन्हे, जेको सुजाॻ आहे उनखे ज़रूरत आहे ख़ाली। इन करे प्राणियुनि खे थोरी ज्ञान ॾिबो आहे, उन्हनि खे उनजी ज़रूरत ई कोन्हे। दे आर प्रोटेक्टेड बाय नेचर। उन्हनि जी लाइफ प्री प्रोग्राम्ड आहे, सेट लाइफ आहे। असांजी लाइफ प्री प्रोग्राम न आहे, असांखे प्रोग्राम करणो बि आहे ऐं अकॉर्डिंगली लिव बि करणो आहे। वी हैव टू प्रोग्राम आवर सेल्व्स। त चए थो तव्हां जॾहिं प्रोग्राम था कयो, पंहिंजो पाण खे डिज़ाइन था कयो, छाकाणि असां घुरी वरितोसीं सॼो तो ते भरोसो न आहे, तूं असांखे पंहिंजो पंहिंजो डिसीजन जी हे खपे, कैपेसिटी खपे। परमात्मा चई वठि, मां तोखे दिमाग़ ॾिए थो, वठि, हाणे तूं हल पंहिंजो पंहिंजो, हाणे मां न विच में ईंदो आहियां। त हिन प्रोग्राम में तव्हांखे हिकु शाल रखणी आहे,
माना पखर रखणी आहे, हिकिड़ो ॾीओ रखणो आहे, हिकिड़ो वेरो रखणो आहे, इहे सभु प्रोग्राम में तव्हांखे ठाहे रखणा आहिनि. देन यू गो अबाउट एंजॉय योर लाइफ. होल पर्पज़ छा आहे? सॼे सिख्या जो हिकु ई मक़सदु आहे, असां आया आहियूं हिते मौज में रहूं, ऐं जॾहिं असांजो टाइम ख़तमु थी वञे हली वञूं, मौज में वञूं, वञण वक़्तु बि नचंदा टपंदा वञूं, रोईंदा रोईंदा न अरे हाणे मां बीमार थी वियुसि, हाणे ICU में आहियां, न. देयर ऑल्सो यू एंजॉय. अरे छा त जर्नी हुई, वाह, आई एंजॉयड माई लाइफ. हाणे रिंग थी वई, ॾीओ थी वियो, पखर थी वई. हाणे चोथों आर्टिकल ॾिनी अथई हिकु देग. केतिरा माण्हू चवंदा आहिनि देग, देग में छा फिलोसॉफी आहे? ये तो रोज़ असां इस्तेमालु कंदा आहियूं घर में, रोज़ खाधो ठाहींदा आहियूं. पर देग हिकु मैसेज थी ॾे. तव्हां पहिरें ज़माने में होटलूं कोन हुयूं, धर्मशालाऊं बि कोन हुयूं. थी सघे तो कोई मंदर हुजे, मंदर ठाहींदा हुया, पर मंदर बि पोइ ठहिया. जॾहिं भक्ति मूवमेंट आई आहे तॾहिं मंदर ठहिया आहिनि. उनखां अॻु में मंदर बि न हुया, छाकाणि निर्गुण निराकार जे वास्ते मंदर जी कोई ज़रूरत न आहे. पर माण्हू ईंदा वेंदा हुया, उहे ट्रैवल कंदा हुया. केतिरा साधु बस निकिरी पवंदा आहिनि, हिकु झोली खणी, हिकु ॿ ड्रेस खणी निकिरी पवंदा आहिनि पंहिंजी तपस्या में. हाणे ही निकिरी त पिया ॿाहिरि, ऐं हिन गांव मां हुन गांव में त विया, पर उन खाराईंदो केरु? ईअं न आहिनि त भई जेब में पैसा आहिनि, होटल आहे, वञी खाई अचो. उहा सुविधा कोन हुई. त हर गांव में कोई न कोई अहिड़ो हुयो जंहिंजे घर में खाधो ठहियो पियो हूंदो हुयो. उते ख़ाली वञी वेही रहंदो, बरोबरु उनखे खाधो मिलंदो, खाधो खाईंदो. ईअं न चवंदो ही खाधो ॾाढो टेस्टी आहे, खाधो ॾाढो ख़राबु आहे, थैंक यू, तव्हां न हुजो आहे त कीअं, कुझु बि न. ईंदो, वेहंदो, खाईंदो, आशीर्वाद ॾींदो, बसि हली वेंदो ॿिए गांव में. अॼु जो कमु थी वियो उनजो. हा, के साधु सत्संगी हुया, के साधु भॼन कीर्तन कंदा हुया, पोइ गांव में रहंदा बि हुया, कंहिं मंदर में रहंदा, पोइ उते सत्संग बि कंदा हुया. छाकाणि जंहिं गांव में खाधो अथऊं उन्हनि खे कुझु न कुझु ॾियणो बि आहे. त ॾियण जी प्रथा असांजे संस्कृतीअ में पहिरियों खां वठी आहे. जीअं इंसान ठहियो आहे तीअं उनखे हीअ कैपेसिटी आहे, यज्ञ कर्म करे सघंदो. गीता में ॿुधायो अथई, ख़ाली इंसान खे मां हीअ कैपेसिटी ॾिनी आहे. ख़ाली इंसान दान ॾेई सघंदो आहे, पुण्य करे सघंदो आहे, यज्ञ करे सघंदो. ॿियो कोई प्राणीअ खे इहा कैपेसिटी न आहे. मूं वटि जेको आहे मां उन मां थोरो 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 वञा विराईंदो. जंहिंखे ज़रूरत आहे उनखे ई ॾियणो आहे, जंहिंखे ज़रूरत नाहे उनखे ॾियणो नाहे. तव्हां कंहिंखे खाधो खारायो, कंहिंखे धन जी मदद कयो, कंहिंखे कपिड़ा ॾियो नवां वठी, कंहिंखे वञी प्यार सां ॿ अखर ॻाल्हायो. कोई बीमार आहे, अमीर आहे, त उनखे थोरी तव्हां पैसा वञी ॾींदव, पर बीमार आहे, अकेलो आहे, वञी मिली अचोसि. अधु कलाकु, कलाकु जेतिरो थी सघे तव्हां खां वञी उनखे आथत ॾियोसि. अरे तूं घबराए न, असां आहियूं न, सभु तूं ठीकु थी वेंदे. बसि इहो हिकिड़ो आथत ॾियोसि. इहो पैसे खां वधीक वॾो दान आहे. अच्छा, तंहिं उनखां बि वॾो दान आहे कई तव्हां उनखे आइडिया ॾियो. भई गांव मां कोई पढ़ियल लिखियल नौजवान आयो आहे, चए थो मूंखे कुझु कमकार न आहे, उनखे वेही थोरी खाराइबो. माण्हू ग़लती कंदा आहिनि, अरे मूं वटि जाम पैसो आहे, वठि पैसो, आराम सां तूं वेही. फुकट में तव्हां कंहिंखे ॾींदव उनखे आदत पइजी वेंदी. त हिन करे फुकट में कंहिंखे न ॾिबो आहे कुझु बि. पर तव्हां उनखे आइडिया ॾेई सघंदो, अरे तूं ईअं कर न, हीअ ज़रूरत आहे हिते माण्हुनि खे, तूं ट्रेड सर्विस शुरू कर, वञ उतां तोखे सामान मिलंदो, अची हिते विराए, तूं पंहिंजी कमीशन वठि. आइडिया ॾियोसि. ही कैन बिकम एंटरप्रेन्योर, बिग बिजनेसमैन. वॾा वॾा बिजनेसमैन ईअं ई त ठहिया. नंढो कुझु कमु शुरू कयूं.
वो केंटुकी किचन चिकन जेको थींदो आहे उहो भाई 60 साल ताईं अलाए घणा दफ़ा सोचियईं त मां आत्महत्या कयां, मां पाण खे मारे छॾियां। कुझु बि न ईंदो हुउसि, जाते नौकरी कंदो उते कमु गड़बड़ कंदो, उनखे कढी छॾींदा। 60 साल ताईं, 60 साल खां पोइ माण्हू रिटायर थी वेंदो आहे। हाणे त नौकरीअ जो बि सुवाल न हुयो, पर हिनखे हिकिड़ो कमु ईंदो हुयो, चिकन ठाहींदो हो सुठो। हाणे करे छा, कुझु इनकम त आहे कोन। त पोइ आसे पासे में माण्हुनि खां पुछे पियो, भई तव्हांजे लाइ मां हीउ वठी थो अचां, मूंखे कुझु मदद ॾियो। त माण्हू चवंदा हुअसि ठीकु आहे, तूं ठाहे खणी अच। ठाहे खणी वेंदो, माण्हुनि खे वणणु लॻो, चवनि त तूं सुभाणे बि खणी अच। हू बि ऑर्डर ॾियणु लॻा, ही बि ऑर्डर ॾियणु लॻा। धीरे धीरे पंहिंजो किचन वॾो कयईं, पोइ माण्हू रखियईं, तंहिंखां पोइ सॼो घर किचन ठाहे सघियईं, तंहिंखां पोइ फैक्ट्री ठाहियईं, तंहिंखां पोइ फ्रेंचाइज़ीस वरितईं ऐं इंटरनेशनल ट्रेड। शुरूआत कॾहिं कई अथईं? 60s में। And he became one of the richest person. Just one idea. ही त पंहिंजे महिनत खां सिखियो, पर we can give such ideas. उहो सभिनी खां वॾो दान अथव हिन लोकनि में। ऐं सभिनी खां जेको सुप्रीम दान आहे उहो आहे ही स्पिरिचुअल ज्ञान ॾियणु। ही गीता जा वचन आहिनि, त हू ॾियो तव्हां, पर ॾींदा रहो। जेतिरो असां करे सघूं कयूं, छाकाणि हिन सृष्टिअ में तव्हां ॾिसो, सूरज पंहिंजी रोशनी हीट ॾींदो रहंदो आहे। कॾहिं चवंदो आहे मूंखे कुझु खपे। नदियूं वहंदियूं रहंदियूं आहिनि, वण छांव बि ॾींदा, फल ॾींदा, ख़ाली ॾींदा रहंदा आहिनि। छाकाणि इहा साइकिल न त हलंदी कीअं? कॉन्ट्रीब्यूट त करिणो आहे सभिनी खे। कोई बि कॉन्ट्रीब्यूट न कंदो त इट विल कम टू स्टैंड स्टिल। सृष्टिअ जो चक्कर त हलणो ई आहे, त ॾींदा रहो। अच्छा, तव्हां पुछंदो छो ॾियूं? असां पुराणा कपिड़ा बि न ॾींदासीं, छो ॾियूं? छाकाणि ॾियण में ख़ुशी आहे। तव्हांखे आनंद जी तलाश आहे, तव्हांखे परमनेंट ख़ुशी खपे, त हिन में लिकियलु अथव। तव्हां हिकिड़ो कमु कयो, बाज़ारि मां हिकु सुठी शइ वठी अचो, अट्रैक्टिव, समथिंग न्यू, ऐं पोइ पंहिंजे हिकु दोस्त खे या साहेड़ीअ खे कंहिंखे बि ॾेखारियो, भई मां वठी आयुमि। ओहो, हीअ त जाम सुठी आहे, जाम मस्तु आहे, कॾहिं वरितई? त जाम सूंहं थी करे। हा, पर ही मुंहिंजी आहे, मां तोखे न ॾींदुसि। ॻाल्हि ख़तमु थी वई। उहो ॾींहुं छॾे ॾियो। हाणे ॿिए ॾींहं ते ॿिए दोस्त वटि वञो, हुनखे ॾेखारियोसि, ही मां वठी आयुसि। अरे जाम मस्तु आहे, किथां वरितई? अच्छा, मूंखे बि खपे। तोखे खपे? रख, वठि तुंहिंजे लाइ। न न न न, अरे रख, ही तुंहिंजे लाइ आहे। न न न बाबा, मूंखे न खपे। ठीकु आहे, तव्हां पाण वटि रखो। हाणे ॾिसो, तव्हां शइ ॾिनी बि न आहे, उते बि न ॾिनो, पर तव्हां चयो मां न ॾींदोमांइ। हाणे तव्हांजी भावना आहे ॾियण जी, अञा ॾिनी कोन्हे तव्हां, छाकाणि वठण वारे वरिती कोन्हे, ख़ाली भावना तव्हांजी ॾियण। तव्हांखे कुझु फ़र्क़ु नज़र आयो हिन में ऐं हिन में? तव्हां इहो बि सोचो, जंहिंखे तव्हां चयो मां न ॾींदोमांइ, उन ते छा असरु थियो? ऐं जंहिंखे तव्हां चयो मां ॾींदोमांइ पर ॾिनो ई कोन्हे शइ, उन ते छा असरु थियो? जस्ट भावना आहे, ॾियण जी भावना ख़ाली तव्हांखे केॾी ख़ुशी थी ॾे। ही तव्हां एक्सपेरिमेंट करे ॾिसो। जेसि ताईं तव्हां एक्सपेरिमेंट न कंदव, तव्हांखे ख़बर कोन पवंदी। प्रैक्टिकल आहे। इन करे देग ॾिनी अथई, तव्हां 4 भाती आहियो न, नंढी देग में, नंढे बर्तन में तव्हां ठाहींदव खाधो। न न, देग वॾी थींदी आहे। देग में जनरली वधीक माण्हुनि जो खाधो थींदो आहे। तव्हां यू कुक, खाइण वारा मां मोकिलींदोमांइ, चिंता न कर। तूं ख़ाली ठाहे, तूं ख़ाली ॾियण जी भावना रख, तोखे ख़ुशियूं पंहिंजो पाण मिलंदियूं। यू गिव एंड यू गेन।
दैट इज़ द मैसेज। माण्हू छा सोचींदा आहिनि, इफ आई गिव आई विल लूज़। नो, प्रिंसिपल इज़ तव्हां ॾियो, तव्हांखे मिलंदो। तव्हां कोशिशि करे ॾिसो, प्रयत्न करे ॾिसो। त हिकु देग, असांजे सभिनी जे घर में देग आहे, ख़ाली दर्शन करण सां उन देग जो मन पवित्र थी वेंदो। माण्हू पंहिंजे घर में ॿियनि सां शयूं न विराईंदा आहिनि। भई हीउ कबट मुंहिंजो आहे, मुंहिंजे कबट खे हथ न लॻाए। ही रूम मुंहिंजो आहे, मुंहिंजे रूम में कोई न अचे। तव्हां पाण खे तकलीफ़ था ॾियो, ॿियो कुझु बि न आहे। कोई तव्हांजे रूम में न ईंदो, कोई तव्हांखे डिस्टर्ब न कंदो, कोई तव्हांजो कबट ख़राबु न कंदो, पर ही भावना आहे, अरे तोखे जॻह घटि आहे, वठि मुंहिंजो कबट यूज़ कर। घर जे अंदरि इफ यू कांट डू दैट मच, पोइ त दुख गैरेंटीड आहे। नंढी शइ आहे हिकु स्मॉल थिंग, पर असांखे सेखारे थी यू गिव, कीप गिविंग। असां आयासीं ख़ाली कॉन्ट्रीब्यूशन जे वास्ते, देयर इज नो अदर पर्पस। एवरीबडी इज कॉन्ट्रीब्यूटिंग। तव्हांखे तव्हां ॾिसंदव मधुमक्खी हूंदी आहे, केॾी माखी ठाहींदी आहे, पर उनखे तव्हां चवंदो त पंहिंजे फूड वास्ते थी ठाहे, खाइण वास्ते थी ठाहे, पर उनखे कमु ॾिनो अथऊं, पोलिनाइज़ेशन उनखां सवाइ न थींदो आहे। जिते मधुमक्खी न वञी सघंदी आहे उते हमिंग बर्ड वेंदो आहे, उनजो बि इहो ई कमु आहे, पोलिनाइज़ेशन। त हर प्राणीअ खे कमु ॾिनो अथई, कंहिंखे नंढो कंहिंखे वॾो। हेॾो घाव तो निकिरी अचे, जंगल साफ़ केरु कंदो? हाथीअ खे ॾिनो अथई, वञ साफ़ करे अच। हिकु प्राणीअ जे मथां ॿियो अथव, ॿिए जे मथां टियों अथव, टे जे मथां चोथों अथव। ही ठहियलु आहे सिस्टम। असां ख़ाली अखियूं खोले रखूं, पोइ नज़र ईंदो नेचर में छा त सिस्टम ठहियलु आहे। इतां मैन्युअली इम्पॉसिबल, इंसान कुझु बि कोन करे सघंदो, ख़ाली पंहिंजो घमंड कंदो, मां हीअ कयो, मां हू कयो, करे कुझु कोन सघंदो। यू ऑब्ज़र्व नेचर। त हाणे असां रिंग कईसीं, ॾीओ कयोसीं, पखर कईसीं ऐं देग कईसीं। हिन प्रिंसिपल तव्हांखे यादि रखिणो आहे, इनफाइनाइट लाइट ऑफ कॉन्शियसनेस। ईअं तव्हांखे यादि रखिणो आहे। प्रोटेक्शन फ्रॉम अनवांटेड डिज़ायर्स। गिव, give, give and give, then only you will gain. How to interpret? ये तव्हांखे पंहिंजो पाण जो इंटरप्रिटेशन करणो आहे। हाणे ॿिए टे शयूं आहिनि, उन में आहे हिकु तेग। तेग माना हिकु नंढी तलवार हूंदी आहे। मंदर में, टिकाणे में, गुरुद्वारे में रखंदा आहिनि, उनजी वर्शिप बि कंदा आहिनि। असां दशहरे ते हिकु ॾींहुं पहिरियों शस्त्रनि जी पूजा बि कंदा आहियूं। हिकु शस्त्र आहे इहो। शादीअ में बि जेको घोट हूंदो आहे उनखे हिकु नंढी तलवार ॾींदा आहिनि। ऐं के फंक्शन्स असांजा ईअं आहिनि शादियुनि में, इन तलवार जो इस्तेमालु बि कंदा आहिनि। पर तलवार कंदी छा आहे? तलवार हिकु ई कमु आहे, कटणु। छा कटींदी? कहिड़ी तलवार असांखे? असां जॾहिं संसार में घुसूं था त परमात्मा खे इंस्टेंटली विसरी था वञूं। छाकाणि ही संसार ठहियल ई अहिड़े नमूने सां आहे, इन करे इनखे चवंदा आहिनि माया। हिकु मछली हूंदी आहे, हेॾो होॾे पई भटकंदी आहे, हिन पासे खां हुन पासे, हुन पासे खां हुन पासे, खाधे वास्ते। पोइ विच में जाल विझंदा आहिनि, जाल में मछली फासी पई,
हाणे पाण खे छॾाए कीअं, हुन वटि एतिरो अकुल कोन्हे मां पाण खे कीअं छॾायां। पर असांखे झूलेलाल हिकु तेग ॾेई मोकिलियो आहे, जॾहिं बि तव्हां हिन माया जाल में फासी पओ, हीअ नंढी तलवार हिन सां उहो नेट खे कटियोसि, तव्हां आज़ादु थी वेंदव, मुक्त थी वेंदव। त ही जेका बंधन आहिनि, पाश आहिनि, इन्हनि खे कटण वास्ते तलवार जो कमु हूंदो आहे। हिंदू देवताउनि में सभिनी वटि कोई न कोई हथियार आहे। केतिरा ई माण्हू पुछंदा आहिनि तव्हांजा देवताऊं छा झगड़ो कंदा आहिनि छा, माण्हुनि खे मारींदा आहिनि छा? मारींदा आहिनि, बुराइनि खे मारींदा आहिनि। पोइ भले बुरो इंसानु हुजे त उनखे बि ख़तमु करिणो आहे। तलवार खाली शो पीस न आहे, इनखे इस्तेमालु करिणो आहे। तलवार युद्ध में यूज़ थींदो आहे हिन जो, कोई बि विपन, तलवार जस्ट रिप्रेजेंट्स, तेग हिकु रिप्रेजेंट, इट इंक्लूड्स ऑल इंक्लूडिंग न्यूक्लियर वीपन्स। पर ये वीपन्स छाजे वास्ते हूंदा आहिनि? वीपन्स आर नॉट फॉर किलिंग। ये तव्हां ध्यान में रखो, ये जेके भी वीपन्स आहिनि कंहिंखे मारण वास्ते कोन ठहिया आहिनि, ये खाली सुरक्षा वास्ते ठहिया आहिनि। Just to protect yourself and your society, your dharma, your country. असांखे देश खे बचाइणो आहे, असांखे धर्म खे बचाइणो आहे, असांजे समाज खे बचाइणो आहे, परिवार खे बचाइणो आहे, पाण खे बचाइणो आहे। इन करे तलवार रखबी आहे। तलवार मारण वास्ते कान्हे। कोई बि आयो तव्हां तलवार सां उनखे तकलीफ़ न ॾेई सघंदव। पर कोई टेररिस्ट अची वञे तव्हांजे साम्हूं, कढोसि तलवार, कटियोसि उनखे। सो हू वीपन आहे जेको फिजिकल वीपन आहे, इट इज़ फॉर प्रोटेक्शन। ऐं जेको फिलोसॉफिकल वीपन आहे, उहा तलवार आहे उहो ई नाम। कंटिन्यूअसली बी एंगेज्ड विथ दैट, माना असां तलवार खणी घुमूं। पोइ जॾहिं संसार में असां ते कोई जाल फिटी करे, घबरायूं न, छाकाणि असां वटि त तलवार आहे, कटियोसि जाल खे, ॿाहिरि निकिरी अचो, पोइ थी वई मुक्ति। जेको मुक्त न थी सघंदो आहे उहो बंधन में पियो हूंदो। यू कांट रिलीज योर सेल्फ अदरवाइज। ॿियो कोई रस्तो आहे ई कोन। असां सभु ॿंधा पिया आहियूं। नंढे नंढनि शयुनि सां असां पाण खे ॿंधी रखियो आहे। ही मुंहिंजो, ही मुंहिंजो, ही मुंहिंजो, ही मुंहिंजो। मुंहिंजो आहे छा? मुंहिंजो छा मुंहिंजो आहे? असां पैदा थियासीं छा खणी करे पैदा थियासीं? अरे कंहिं त कार जे बारे में सोचियो, कंहिं त उनजी डिज़ाइन कई, कंहिं त उनखे ठाहियो, कंहिं त उनखे पेंट कयो। असांजे दर जे साम्हूं बीठी आहे। केॾनि माण्हुनि जो जनरेशन टू जनरेशन उन में कॉन्ट्रीब्यूशन आहे। ही मेटल जो किथां आंदो? छा इंसान ठाहियो? इंसान पंहिंजो दिमाग़ यूज़ कयो, पर उनखे सपोर्ट कंहिं कयो? असां खाली मुंहिंजो 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 करे पाण खे मिटाए था छॾियूं। अच्छा, आख़िरीअ में ख़बर थी पए, अरे मां मुंहिंजो मुंहिंजो कयां पियो, खणी त वञा कोन थो। तव्हां जंहिंजे लाइ छॾे था वञो, छा हुननि जी बि लाइकी आहे? उहो बि सोचो। त ही बंधन जेको आहे असांखे दुखी थो करे। अरे छा थींदो, मुंहिंजी फैक्ट्रीअ जो छा थींदो, मुंहिंजी एॾी बैंक बैलेंस आहे, छा थींदो? छा थींदो? तुंहिंजे जिंदे रहण में कुझु थियो न आहे। तुंहिंजे मरण खां पोइ छा थींदो? कुझु न थींदो। कटेसि हिन बंधननि खे, मुक्त थी वञ। मुक्तीअ वास्ते असांखे तलवार खपे। उहा तलवार आहे असांजो ध्यानु उते रहे, परमात्मा जे पासे। त असां वटि तलवार आहे, कोई असांखे पाशनि में ॿधी कोन सघंदो, काई ताक़त न, परमात्मा बि न। यदि परमात्मा असां सां गॾु आहे त कीअं असांखे बंधन में विझंदो? हू त असांजे पासे आहे न।
असां हुनखे खणी था घुमूं, देन वी आर फ्री, मुक्त। तव्हां घुमो फिरो, जाॾे वञिणो अथव वञो। माण्हू साल में छुट्टी नथा वठनि, 8 ॾींहं 10 ॾींहं 15 ॾींहं छुट्टी नथा वठनि। 14 कलाक ड्यूटी लॻी पई आहे। केॾो वॾो बंधन आहे। ॾिसो छाजे वास्ते पैदा थियासीं? ही खाली चाकरी करण वास्ते। You are slave. You can be king. Choice is yours. One becomes slave because he is free. One becomes king because he is free. ये freedom है असांखे। But we tie ourselves. असां छा था कयूं? रस्सी खणी आया, कुर्सीअ ते वेठासीं, पाण खे ॿधी गंढ लॻाईसीं। हाणे छा कयूं? मां ॿधी पियो आहियां, नथो अची सघां। हिन खे असां कंटिन्यू कंदासीं ॿिए दफ़े।